एक जीवन जे चौराहे ते के यार मिलिया हा प्यार मंझां, पर वक़्त कयो अहिड़ो दोखो को काॾे वियो को काॾे वियो। हिकु वलर हुयो जो विछड़ी वियो, हिकु ॿेड़ी हुई जा ॿुॾंदी वई, पर ताक उन जा तरंदे तरंदे को काॾे वियो को काॾे वियो। विरांङे वक़्तु जॾहिं हिंदू सिंधियुनि खे सिंध छॾणी पई त दुनिया जे नक्शे ते उहो हर तरफ़ फैलिजी विया ऐं पंहिंजे सरल ऐं तहज़ीबी सुभाउ जे कारण हू जिते हुया उतां जे रंग में ई रंगिजी विया। को वक़्तु त अहिड़ो अची वियो जो सिंधियुनि पाण खे सिंधी सॾाइण में फ़ख़ुरु महसूसु न थिए कयो। अहिड़े ॾुखे दौर में सिंधी कलाकारनि दुनिया जी हर कुंड में वञी करे नई टहीअ खे गीत ॻाए, कलाम ॻाए, सिंधी ॿोली ऐं तहज़ीब जी अहमियत सम्झाई। इन कंदे हो हुन में केतिरे क़दुरु कामयाबु पिणु हुया, छो त संगीत ई त हिकु अहिड़ी भाषा आहे जेका सृष्टिअ जे हर अणे ऐं कणे में समायल आहे। नदियुनि जी कलकल में आहे त दिलि जी धड़कन में बि आहे। अॼु जी असांजी मुलाक़ात जी महफ़िल में असां सां गॾु अहिड़ी ई सुरीली कलाकार मौजूदु आहिनि। श्रीमती काजल चंदीरामानी जी, सरोज केवलरामानी ऐं किशन केवलरामानी जी होनहार धीअ, जंहिंखे संगीत विरासत में मिलियो पंहिंजे नाना पद्मश्री प्रोफेसर राम पंजवानी जी खां। लोकगीत, गज़ल, कलाम, सूरमियूं, सूफ़ी गायकी, संगीत ते हिननि जी तमामु सुठी पकड़ आहे। हिननि फिल्मुनि में बि केतिरियूं ई प्रस्तुतियूं ॾिनियूं आहिनि। पंहिंजे घर परिवार ऐं संगीत जे सफ़र में तमामु सुठो तालमेल विहारींदे पंहिंजा क़दम सिंधियत जी ख़िदमत में अॻिते वधाईंदड़ कलाकार श्रीमती काजल चंदीरामानी जी। काजल जी, तव्हांजो अॼु जी मुलाक़ात में स्वागत आहे। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं असां तव्हांजी इंस्पिरेशन तव्हांजे नाना जी पद्मश्री श्री राम पंजवानी सां, जिन जूं के अहिड़ियूं यादियूं जेके अॼु बि तव्हांजे ज़हन में कुझु ताज़ा हुजनि, पंहिंजी ज़ुबानी ॿुधाईंदा? जी बिल्कुलु। मुंहिंजे मथां मुंहिंजे नाना जो सभिनी खां वधीक असरु रहियो। विरांङे खां पोइ सभु सिंधी टिरी पखिरी विया त उन्हनि खे इहो झूलेलाल जो नारो ॾिनऊं, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा ॿेड़ा पार। जॾहिं सिंधी बिल्कुलु मायूस हुआ, पंहिंजी धरती कोन हुई, पंहिंजा घर छॾे सभु कुझु छॾे जॾहिं हिते आया, उन्हनि खे हिमथायऊं भई झूलेलाल जो नालो वठो, तव्हांजा ॿेड़ा पार थी वेंदा। मां अञा जिते वेंदी आहियां सॼे दुनिया जे कुंड कुर्छ में सिंधी जॾहिं मिलंदा आहिनि, जीअं उन्हनि खे ख़बर पवंदी आहे मां दादा जी ॾोहिटी आहियां, त उन्हनि जो मूं ॾांहुं ॾिसण जो तरीक़ो ई बदिलजी वेंदो आहे। एतिरी इज़त, एतिरो प्यारु अञा दादा जे लाइ आहे। असांजे घर में हर सूमर ते राति जो 9 खां 11 ताईं चौकी थींदी हुई, त नंढे हूंदे दादा जा कलाम, दादा जा गीत, दादा जा भॼन ऐं ॿिया कलाकार बि ईंदा हुआ उते, वॾा कलाकार सिंधी बि हुआ, नॉन सिंधीज़ बि हुआ जी, हरिओम शरण जी ऐं महेंद्र कपूर जी, इहे बि ईंदा हुआ। त सिंधी कलाम मुंहिंजे कननि ते हमेशह पवंदा रहिया, त सभिनी खां वधीक असरु उन्हनि जो मूं ते आहे। तव्हां संगीत जी बाक़ाइदा सिखिया किथां वरिती ऐं कहिड़ी उमिरि खां उहा शुरू कई? मां संगीत जी सिखिया अहमदाबाद में वरिती, छाकाणि मुंहिंजा मम्मी डैडी उते ई रहंदा आहिनि। मां जॾहिं 3 महीननि जी हुअसि तॾहिं रोआं पई, नंढो ॿारु हुअसि, ऐं मुंहिंजे दादा मुंहिंजो रोअणु ॿुधी करे मुंहिंजी मम्मी खे चयो त पुटु हीअ ॻाईंदी। अच्छा। हा, त मुंहिंजे मम्मी खे ईअं हो भई दादा चयो आहे, दादा जी वाणीअ में सरस्वती माता जो वास हूंदो हो। त जॾहिं 7-8 साल जी हुअसि त मम्मी खे लॻो त सुर में आहे ऐं हिनखे ट्रेनिंग जेकॾहिं मिलंदी त सुठो ॻाए सघंदी। त 8-10 साल में ई मम्मी मूंखे क्लासिकल म्यूज़िक जी ट्रेनिंग अहमदाबाद में ई शुरू कराई। ऐं उते अहमदाबाद में मुंहिंजा गुरु जेके हुआ श्री कृष्णकांत भाई परीख, उहे मेवाती घराने मां हुआ। त क्लासिकल म्यूज़िक तमामु ज़रूरी आहे, उहो असांजो फाउंडेशन आहे। ऐं उनखां पोइ ॿियो ऑल इंडिया रेडियो उन टाइम ते तमामु इम्पॉर्टेंट हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट हुई, त मां ऑडिशन ॾिनो
मां 12-13 साल जी हुअसि ऐं ऑडिशन में मूंखे बी हाई ग्रेड मिली स्ट्रेट अवे। उहा उन्हनि जे हिसाब सां वॾी ॻाल्हि हुई वॾी भई 13 achievement साल जो ॿारु जेको आहे ऐं सिंधी कलाम सिंधी गीत ॻाए थी ऐं बी हाई ग्रेड। उन टाइम ते ऑल इंडिया रेडियो तमामु सुठा कॉन्सर्ट्स कंदा हुआ। रेडियो ते बि असां सॼा सुपर तमामु सुहिणा झूलेलाल ते प्रोग्राम्स, थधिड़ीअ ते प्रोग्राम्स, जन्माष्टमीअ ते प्रोग्राम्स, इहो कंदे 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 मूंखे सिंधी कलाम ऐं गीत ॾे वधीक लाड़ो मुंहिंजो वधियो। अच्छा, हितां मुंहिंजी जर्नी, मुंहिंजो सफ़र ईअं शुरू थियो। जी जी। तव्हां जगजीत सिंह जी जे हथ जे हेठां बि थोरा साल सिख्या वरिती हुई? मुंहिंजी गुरु जेका आहे गीता आंटी, उन्हनि वटि ईंदा हुआ बिकॉज़ उन्हनि जा भाउ हुआ। त जॾहिं उन्हनि खे मौक़ो मिलंदो, वक़्तु मिलंदो त असांखे वेही सेखारींदा हुआ। ख़ुशकिस्मत सम्झंदी आहियां पाण खे त उन्हनि खां मूंखे मार्गदर्शन मिलियो। जी। तव्हां ऑल इंडिया रेडियो खां ऑडियो जे तरफ़ां खां तव्हां सारेगामापा में कामयाबियूं हासिलु कयूं। इहा तव्हांजी जर्नी कीअं रही? तमामु मेमोरेबल जर्नी आहे। सारेगामा जॾहिं मां खटियो त उहा हिकु तमामु सुहिणो यादगार पल मुंहिंजे लाइ आहे, छाकाणि अॼु ताईं मूंखे लॻे थो शायदि मां हिकु ई पहिरीं इकलौती सिंधी कलाकार आहियां जंहिं सारेगामा में पहिरियों इनाम इहा खटियो। त असां सिंधियुनि जे लाइ ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। यानी कि आज काजल जी अक्सर ईअं असां ॾिठो आहे त सारेगामा में कामयाबी हासिलु करण खां पोइ हर शख़्स पंहिंजो रुख बॉलीवुड ॾांहुं कंदो आहे। तव्हां कामयाबीअ खां पोइ बि पंहिंजो दाइरो सिंधी संगीत जे मैदान ताईं ई महदूदु रखियो, को ख़ासि कारण? मूंखे ईअं हो भई मां बॉलीवुड में वञी सघां पई, पर मूंखे ईअं लॻो भई पंहिंजी मातृभाषा ॾे, पंहिंजी ॿोलीअ ॾे, इहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। जी बिल्कुलु। ऐं दादा जेके विरासत मूंखे ॾेई विया आहिनि, मां दादा जी ॾोहिटी आहियां। दादा पाण पतोड़ियो पंहिंजी ॿोलीअ लाइ, सिंधियुनि खे जोड़ियऊं, त इहा जेका विरासत मूंखे मिली आहे, मां चयो इहा मां छॾे न सघंदसि, इहा मुंहिंजी ज़िमेदारी आहे पंहिंजी ॿोलीअ ॾे। जी। मतिलबु सिंधी समाज खे इहा ॿी पीढ़ी आहे जेका पंहिंजी ख़िदमतूं ॾेई रही आहे। संगीत जे सफ़र में अॻियां वधंदे वधंदे महेश चंदीरामानी जी सां तव्हांजी मुलाक़ात कीअं थी? महेश सां मां मिलियसि बॉम्बे में। मुंहिंजा नाना ऐं महेश जा नाना उहे दोस्त हुआ पाण में। मुंहिंजो परिवार, हुन जो परिवार, उहे बि पाण खे सुञाणींदा हुआ, रुॻो असां ॿई कोन मिलियासीं। त कंहिंजे घर ईअं ई जीअं मिलिबो आहे, जी, बाय द वे असां मिली वियासीं। ऐं महेश खे मां हमेशह हुनखे चिड़ाईंदी आहियां भई जीअं मूंखे ॾिठई उनखे दिलि में इहो थियो भई मां शादी कंदुसि त हिन सां ई कंदुसि। त कॾहिं कोई पुछंदो आहे त अरेंज मैरिज और लव, त मां हमेशह चवंदी आहियां उनजे पारां लव, मुंहिंजे पारां अरेंज। मां उनखे ॾाढो तंग कयो हो, ॾाढो तरसायो हो। पर उन्हनि जी कामयाबी मिली आख़िर जी उन्हनि जी खे। बिल्कुलु। जंहिं मुक़ाम ते अॼु तव्हां पहुता आहियो, ओसि ताईं पहुचण में तव्हां घणी अथक महिनत कई आहे। अहिड़े दौर में तव्हांजे परिवार वारनि जो ऐं तव्हांजे पंहिंजनि जो तव्हांखे केतिरो साथ मिलियो ऐं हुननि तव्हांखे केतिरो हिमथायो? साथ त तमामु घणो ॾिनो, छाकाणि मां सम्झंदी आहियां को बि कलाकार हुजे, को बि फील्ड में, म्यूज़िक, डांस, ड्रामा, कलाकार खे अॻिते वधण लाइ ऐं पंहिंजी कला जो सुठी तरीक़े सां प्रदर्शन करण लाइ घर जो माहौल तमामु सुठो हुजणु खपे। त मां जॾहिं प्रोग्राम लाइ वेंदी बि हुअसि, मुंहिंजी ससु हमेशह चवंदी हुई पुट तूं वञ, घर जो ख़्यालु न कजांइ। त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजे हस्बैंड जो बि हमेशह मूंखे 100% सपोर्ट मिलियो आहे, मुंहिंजे निराणुनि जो, सॼे परिवार जो। ऐं जेकॾहिं पेके ॾांहुं मां ॾिसां त मुंहिंजी मम्मी मुंहिंजी पहिरीं गुरु आहे, हुई बि ऐं अञा ताईं आहे। बिकॉज़ मूंखे मुंहिंजो पहिरियों कलाम, पहिरियों गीत मूंखे मुंहिंजी माउ सेखारियो। अञा ताईं बि मां काई उचारण में ग़लती कंदी आहियां त मम्मी मूंखे ठीकु कंदी आहे। त मुंहिंजी पहिरीं गुरु मुंहिंजी माउ आहे। कुझु अहिड़ियूं यादगिरियूं, मिठियूं यादगिरियूं तव्हांजे सफ़र जूं
जेके अॼु बि तव्हांजे ज़हन में बिल्कुलु ताज़ा हुजनि? हाँ, चङा ई पल आहिनि। जीअं मां शुरूआत कई पंहिंजी, 2 सिंधी कलाम मूंखे मम्मीअ सेखारिया। जीउ झोरे ॾिसां त छा थो थिए ऐं जेकस हुयसि धारी मारुनि तॾहिं विसारी। त उन टाइम ते मां 13 साल जी हुअसि ऐं बॉम्बईअ में बिरला मातुश्री ऑडिटोरियम में 2 रातुनि जो मुंहिंजे नाना जो पद्मश्री प्रोफेसर राम पंजवानी, उन्हनि जी राम पंजवानी नाइट रखी वई हुई ऐं दादा खे बिल्कुलु ख़बर कान हुई त मां सिंधी कलाम सिखी आई आहियां। अच्छा। त दादा मूंखे पुछियो, भई पुट तूं ॻाईंदी आहे? मां चयो हा दादा मां ॻाईंदसि। त मां बॉम्बे आयसि त दादा खे ख़बर कान हुई मां सिंधी कहिड़ा कलाम सिखिया आहिनि ऐं मां पहुतसि उते ऐं दादा खे अची मां ही 2 कलाम मूं ॿुधाया। दादा हैरान थी विया, भई 13 साले जी ॿार हेतिरो ॾुखियो सिंधी कलाम कीअं थी ॻाए। त दादा जी अखियुनि मां ज़ारो ज़ार रुगो ॻोढ़ा पिया वहनि। स्टेज ते दादा बिलीव न पिया, मञी न पिया सघनि भई मुंहिंजी ॾोहिटी ऐं सिंधी कलाम थी ॻाए, ॾुखिया सिंधी कलाम। त उहा मां पल कॾहिं बि न विसारे सघंदसि। ऐं ॿिए ॾींहं ते जेके पेपर्स हुआ, हिंदवासी, हिंदुस्तान, सभिनी में अची वियो भई स्टार इज़ बॉर्न, राम पंजवानीअ जे ख़ानदान में, परिवार में उन्हनि जी ॾोहिटी सिंधी कलाम पहिरों दफ़ो। असांजे दादाजन जी जे लाइ बि हिकिड़ो फ़ख़ुर जो पल हुयो। काजल जी, उहो कलाम तव्हां गुनगुनाए ॿुधाईंदा जिन तव्हांजे नाना जीअ खे हैरानीअ में विझी छॾियो हुयो? इहो जेको कलाम आहे शाह लतीफ़ जो कलाम आहे, उमर मारवीअ ते। जेकस हुयसि धारी अलाला, जेकस हुयसि, जेकस हुयसि धारी अलाला, जेकस हुयसि हो मारुनि तॾहिं विसारी अलाला, जेकस हुयसि, जेकस हुयसि धारी अलाला, जेकस हुयसि। सुहिणो शाह लतीफ़ चवे हो लालौ लाल लतीफ़ चवे हो भिटाई घोट लतीफ़ चवे पंहिंजे वस न वीचारी अलाला, जेकस हुयसि, पंहिंजे वस न वीचारी अलाला, जेकस हुयसि, जेकस हुयसि धारी अलाला, जेकस हुयसि। ॿियो हिकिड़ो यादगार पल आहे मुंहिंजो। मूंखे असांजे सिंधी समाज जा जेके संत आहिनि, साईं साधराम साहिब जन, उन्हनि मूंखे रैड़की साहिब घुरायो हो। त उते संत कंवरराम जी समाधीअ ते ऐं संतनि जे अॻियां वेही करे मूंखे उन्हनि जो ई लिखियलु, संत कंवरराम जो लिखियलु नाले अलख जे, इहो ॻाइण जो मौक़ो मिलियो। इहो मुंहिंजे लाइ तमामु हिकिड़ो यादगार पल हो, छाकाणि मां ॻायां पई साईं जन जे समाधीअ ते वेही करे ऐं मां बिल्कुलु पंहिंजे धुन में लीन हुअसि। ऐं जॾहिं ॻायां पई त साईं जन, साईं साधराम जन, उहे चढ़ी करे स्टेज ते आया ऐं पंहिंजे हथनि सां मूंखे आसीस ॾिनऊं। त उहो अञा ताईं मूंसां गॾु आहे, उहो पल मां कॾहिं न विसारे सघंदसि। इहो मुंहिंजो पसंदीदा कलाम आहे सभिनी मां। हो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंधर निमाणी, निधर आहियां मां निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो आहे, आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, हो सदके साईं जे बेड़ो तार मुंहिंजो।
दादा सां बि हिकु यादगार पल जेको मुंहिंजो हो उहो दादा जे जनम ॾींहं ते उहे ठीकु कान हा, पर तॾहिं मां हीउ जेको भॼन ॻायो उहो दादा खे तमामु घणो वणंदो हो। जॾहिं मां उहो ॻायो त दादा उथी करे पंहिंजी शॉल लाहे करे मूं ते उन्हनि विधी, मूंखे पातऊं। इहा ज़िंदगी भर मूं सां गॾु रहंदी। त तव्हांखे 2 सिटूं हुन गीत भॼन जूं मां ॿुधायां थी। जा पे तो पनारे लगाएज तूं किनारे, जा पे तो पनारे लगाएज तूं किनारे, जा पे तो पनारे लगाएज तूं किनारे, छोरी ना छड़ जाए, 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 छोरी ना छड़ जाए। दादाजी उन शॉल सां पाण खे तव्हांखे पाण सां जोड़े ई रखियो आहे। शाला अहिड़ियूं आसीसूं तव्हां ते ईंदड़ वक़्त में बि अञा थींदियूं रहनि, अञा इन्हनि आसीसुनि जी महिर, संतनि जी महिर तव्हां ते थींदी रहे। मां पाण खे बिल्कुलु ख़ुशकिस्मत थी सम्झां। असांखे जेको बि दुनिया में ज़िंदगीअ में मिले थो, वॾनि जी आसीस, संतनि जी आसीस तमामु ज़रूरी आहे। तव्हां बि पंहिंजे सफ़र में अहिड़ो को वक़्तु ॾिठो आहे जिते तव्हांखे लॻो हुजे त हाणे सिंधी समाज थोरो ॾुखियाईअ में हली रहियो आहे ऐं असांखे अॻिते गॾिजी करे कुझु करणु खपे? विच में आयो हो अहिड़ो दौरु, पर अॼुकल्ह मूंखे लॻे थो सोशल मीडिया जे करे वरी हिकु जागरूकता आई आहे माण्हुनि में, ॿारनि में, यंगस्टर्स में। सोशल मीडिया तमामु वॾो ऐं तमामु इम्पॉर्टेंट रोल, हा, अहम रोल प्ले कंदो आहे। हा, त मतिलबु ॿार वापसि पंहिंजी सिंधी ॿोलीअ ॾांहुं आकर्षित थी रहिया आहिनि। त तव्हां फेसबुक ते जेकॾहिं वेंदा त तव्हांखे ख़बर पवंदी कहिड़ो कलाकार किथे परफॉर्म वेठो करे, कंहिंजो प्रोग्राम किथे थी रहियो आहे, कहिड़ी संस्था थी करे, किथे सिंधी प्ले थी रहियो आहे, किथे सिंधी डांस ड्रामा थी रहियो आहे। त हिन इहो करण सां बि चङो फ़र्क़ु पइजी वियो आहे। जेकॾहिं ईंदड़ टही आहे जेका असांजी, उहे नंढा ॿार जेकॾहिं सिंधी सिखंदा, सिंधी गीत सिखंदा, उन्हनि खे ख़बर आहे त असां जेकॾहिं सिंधी कलाम ऐं गीत सिखंदासीं, असांखे अॻिते हली करे प्रोग्राम्स ॾियण जो मौक़ो मिलंदो। त इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे। माना सिंगिंग में, संगीत में पंहिंजा क़दम अॻिते वधाए करे प्रोफेशनली उनखे अपनाए सघनि था पिया। जीअं त तव्हां नंढी उमिरि खां ई गीत, ॾोहीड़ा, कलाम ॻाया आहिनि, त सिंधी लोक संगीत जी ख़ासियत तव्हांजनि शब्दनि में? इहा तमामु पुराणी सभ्यता आहे। शाह लतीफ़, सचल सरमस्त, सामी, इहे जेके असांजा सूफ़ी संत थी रहिया आहिनि, इहे 100 साल पुराणा आहिनि। संत कंवर राम, त असांखे इहो जेको मिलियो आहे असांजे पूर्वजनि खां मिलियो आहे। ऐं सिंधी संगीत में ॾोहिड़ा आहिनि, कलाम आहिनि, भॼन आहिनि, लाॾा आहिनि, गीत आहिनि। हर कंहिं माहौल ते, हर कंहिं ओकेजन ते सिंधी गीत आहिनि। हिकिड़ो अहिड़ो गीत या कलाम जेको तव्हांजे दिलि जे क़रीब हुजे? तव्हांखे मां ॾोहिड़ो थी ॿुधायां, जेका असांजे सिंधी ॿोली, सिंधी मातृभाषा जे शान में जी। ऐं इहो ॾोहिड़ो लिखियलु आहे स्वर्गीय श्री निर्मल वासुदेव जी, उन्हनि जो लिखियलु ॾोहिड़ो आहे। हो अला वो लाम्या, वो लाम्या, वो लाम्या, ओ म्या, सिंध तुंहिंजो शान, तुंहिंजो शान, सिंध तुंहिंजो शान, मां छा ॻाए छा ॻायां, तुंहिंजी पाक पिणीअ खे हो अला,
हो तुंहिंजी पाक पिणीअ खे मां त सुरमो करे पाया न चीनी हूं निभाया हो अला न चीनी हूं निभाया निर्मल वॾे नाज़ सां वो लाम्या वो लाम्या वो लाम्या हो म्या सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। वाह। असांजी मातृभाषा सिंधीअ बाबति तव्हांजा कहिड़ा वीचार आहिनि? हर कंहिं क़ौम खे पंहिंजी भाषा जी, मिठड़ी बिल्कुलु। मिठी लॻंदी जी। आहे। मूंखे पंहिंजी भाषा सभिनी खां मिठड़ी भाषा पंहिंजी सिंधी ॿोली। मुंहिंजी इहा ई कोशिशि रहंदी आहे त जिते बि वञा ऐं कोई सिंधी में न ॻाल्हाईंदो आहे, सिंधी ॿ सिंधी मिलंदा आहिनि, हिंदीअ में शुरू थी वेंदा आहिनि, त मां कोशिशि कंदी आहियां भई छो तव्हां बि सिंधी आहियो मां बि सिंधी आहियां, त असां जॾहिं गॾिजूं था त सिंधीअ में त ॻाल्हायो, ओतिरो त कयो, एतिरो त असां करे था सघूं, तॾहिं त असांजी ॿोली वधंदी, न त असां ई न ॻाल्हाईंदासीं त कीअं वधंदी। काजल जी, तव्हां हाणे ॿुधायो त ॿ सिंधी गॾिजनि था त कई दफ़ा ईअं थिए थो त हिकु सिंधी हिंदीअ में थो ॻाल्हाए पियो, त ईअं छो थियो आहे? हिकु त पहिरीं ॻाल्हि आहे, असां जीअं हमेशह चवंदा आहियूं भई पंहिंजी ॿोलीअ खे ज़िंदा रखो, पंहिंजी ॿोलीअ खे वधायो। पहिरों कारण आहे त असांखे पंहिंजी धरती कोन्हे, पंहिंजो स्टेट कोन्हे। शायदि मां ग़लति हुजां, पर मूंखे लॻे थो इहो हिकु कारण थी थो सघे। ऐं ॿियो कारण इहो आहे त असां जिते रहूं था असां उहा ॿोली वधीक था अपनायूं, ऐं हिंदी सभिनी खां सवली भाषा जेको हर को ॻाल्हाए सघंदो आहे। हिन खे सुधारण लाइ असांजी इहा ज़िमेदारी आहे त असां घरनि में सिंधी वधीक ॻाल्हायूं, पंहिंजे ॿारनि सां। मां कोशिशि कंदी आहियां बिल्कुलु त मां पंहिंजे पुट सां सिंधीअ में वधीक ॻाल्हायां। जी। जॾहिं ॿारु सिंधी ॿुधंदो तॾहिं त सिखंदो, असां ई न ॻाल्हाईंदासीं त ॿार किथां ॿुधंदो। जी बिल्कुलु, सिंधी सभ्यता त असांजी तमामु सुहिणी शानदार जी, ऐं शहानी बिल्कुलु, सभ्यता आहे, बिल्कुलु, बिल्कुलु। जेका की असांजे ॿारनि ताईं पहुचणु खपे। जी उहा जी, असांखे वॾनि खे त फ़ख़ुरु आहे त असां सिंधी आहियूं, बिकॉज़ हीअ असांजी सभ्यता आहे जेका 5000 साल पुराणी आहे। हिंद जेको आयो, सिंधू मां हिंदू आयो, सिंध मां हिंद आयो, त असांखे ख़बर आहे पंहिंजी हिस्ट्री, असांखे इहा हिस्ट्री पंहिंजे ॿारनि ताईं पहुचाइणी आहे। त ऐं सिंधियुनि में सॼी दुनिया में हर कंहिं क्षेत्र में, मेडिकल फील्ड हुजे, हॉस्पिटल्स हुजनि, एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स हुजनि, इंडस्ट्रियल हाउसिस हुजनि, कला जो क्षेत्र हुजे, को बि क्षेत्र कोन्हे जंहिंमें सिंधियुनि पंहिंजो योगदान कोन ॾिनो आहे। पॉलिटिक्स हुजे, जी सही आहे। असांजा नेता, त असांजे ॿारनि ताईं जेका नेक्स्ट जनरेशन आहे उन्हनि खे इहो फ़ख़ुरु, इहो गुरूर, इहो गुमान उन्हनि ताईं असांखे पहुचाइणो आहे। भई असां सिंधी आहियूं, तव्हांखे हिन ॻाल्हि जो फ़ख़ुरु हुजणु खपे। असांजे सिंधी जातीअ में वॾा वॾा हीरा आहिनि, जी, उन्हनि जो तव्हां क़दुरु कयो, ऐं इहा असांजी ज़िमेदारी आहे त असां ॿारनि ताईं इहा ॻाल्हि कीअं पहुचायूं। जी बिल्कुलु सही। दलेर सिंधी जे द्वारा इहा ई कोशिशि आहे त उन्हनि शख़्सियतुनि जा अनुभव असांजे नौजवान ॿारनि ताईं पहुचनि, त जीअं असांजो जेको हेॾो खज़ानो आहे उहो अॻिते वधंदो रहे। काजल जी, तव्हांखे सरकार मां काई अपेक्षा आहे सिंधियत खे वधाइण जे लाइ? सरकार मां अपेक्षा त आहे, जीअं संस्थाऊं आहिनि, सिंधी साहित्य अकेडमी, NCPSL, सिंधी काउंसिल ऑफ इंडिया, उहे सुठो कमु करे रहिया आहिनि, पर अञा जेकॾहिं वधीक प्रोत्साहन मिले
कलाकारनि खे लिटरेचर खे मिली रहियो आहे, पर जेको डांस ड्रामा संगीत इन खे थोरी वधीक अञा आर्थिक मदद मिले त अञा कलाकार अञा उभरंदा, उन्हनि खे रुगो थोरी हिमत ऐं मदद उन जी ज़रूरत आहे जी। ऐं मूंखे लॻे थो जेका ईंदड़ टही आहे, घणो करे ॿार जेके आहिनि उहे सिंधी अरबी जेका सिंधी आहे उहे पढ़ी लिखी न सघंदा, त उन्हनि जे लाइ एटलीस्ट हा लिपि, पर ऑडियो विजुअल कुझु असां ॾेई सघूं, डांसिस ॾिसी सघंदा, म्यूज़िक जेके सिंधी संगीत आहे उहो ॿुधी सघंदा, ड्रामा ॾिसी सघंदा। जीअं असांजे सिंधी भाषा में 7 सूरमियूं आहिनि, उमर मारवी, सुहिणी मेहार, इहे सभु आहिनि, 7 कहाणियूं आहिनि। त नूरी जाम तमाची, ॿारनि खे इहा ख़बर कान्हे त जेकॾहिं इहे 7 जेके कहाणियूं आहिनि हिननि ते ड्रामा थिए, फोक स्टोरी थिए, डांस ड्रामा थिए, नृत्य थियनि, संगीत थिए, कलाम त आहिनि, हर कंहिं कहानी ते असांजा कलाम आहिनि। त उहो जेकॾहिं सुठो डांस ड्रामा थी सघंदो, ॿारु ॾिसंदो, अच्छा सोहिणी मेहार सिंध में आहे, उमर मारवी सिंध फोक स्टोरी आहे, तॾहिं उन्हनि खे ख़बर पवंदी। शाह लतीफ़, सचल सरमस्त, सामी, संत कंवर राम ऐं जेके वॾा वॾा असांजा सूफ़ी संत थी रहिया आहिनि, कीअं उन्हनि ताईं पहुचंदी ॻाल्हि। जी बिल्कुलु सही था तव्हां चयो। काजल जी, हाणे अॻिते छा? हिकु अहिड़ो सुपिनो जेको अञा बाक़ी आहे? इहा मुंहिंजी दिली तमन्ना आहे त सिंधी अहिड़ो को गीत हुजे, अहिड़ो को कलाम हुजे जो सॼी दुनिया में वॼे, माना जेको सिंधी न सम्झे उहो बि इहो सिंधी गीत वॼाए ऐं माण्हू उन्हनि ते नचनि, एतिरो सुठो हुजे, एतिरो माना मज़ेदार हुजे। त ज़रूरत आहे भई सिंधी जेके म्यूज़िक डायरेक्टर्स आहिनि कुझु नओं कनि, कुझु नओं ठाहिनि, नओं म्यूज़िक ॾियनि, मॉडर्न म्यूज़िक ॾियनि, जीअं हाणे जी जेका जनरेशन टही आहे उहे उन सां जुड़ी सघनि, उन्हनि खे नओं कुझु ईअं करे ॾियूं, नए पैकेज में। हो जमालो थियो, लाल मुंहिंजी पती, एतिरा ई कलाम आहिनि, इहे 2 छो तमामु घणा कलाम आहिनि। शब्दनि जे ज़रिए रुगो इहो चवंदसि त जेका असांजी नई टही आहे त पंहिंजी ॿोलीअ ते फ़ख़्रु कयो ऐं सिंधी हुजण ते तव्हांखे गुरूर हुजणु खपे, ऐं सिंधी ॿुधो, सिंधी गीत ॿुधो, का बि क्षेत्र में तव्हांखे अॻिते वधिणो आहे त महिनत कयो, शॉर्टकट कोन्हे। जीअं अॼुकल्ह सभु कुझु जल्दी खपे, शोहरत बि जल्दी खपे, पैसो बि जल्दी खपे, त पैसो ऐं शोहरत जल्दी न मिलंदी आहे, जेकॾहिं मिलंदी त वॾे वक़्त जे लाइ हलंदी कोन। त महिनत कयो, पंहिंजी ॿोलीअ खे वधायो, पंहिंजी सभ्यता सां प्यारु कयो। जॾहिं तव्हां प्यारु कंदा, तव्हां उनजी इज़त कंदा, तॾहिं ॿिया उन्हनि जी इज़त कंदा। जी काजल जी, तव्हां अॼु हिते असां सां गॾु आहियो, तव्हांखे कीअं लॻो? मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। मां दिलेर सिंधी जी शुक्रगुज़ार आहियां। इहा जेका इन्हनि जी कोशिशि आहे, तमामु सुहिणी पावन कोशिशि आहे, जीअं नंढी टहीअ ताईं सिंधी जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि जा सिंधियत ते वीचार पहुचाइण जी तमामु सुहिणी कोशिशि आहे, मज़बूत कोशिशि आहे। त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। मां दिलेर सिंधी खे शुभकामनाऊं थी ॾियां त अहिड़ो सुठो कमु अॻिते हली करे वधाइनि ऐं इहो कमु पंहिंजो बिल्कुलु क़ाइमु रखनि ऐं उन्हनि खे घणी कामयाबी मिले। अचो त ॾेई हथ में हथ हिकु क़दम अॻिते वधायूं, पंहिंजी सिंधी ॿोलीअ ऐं तहज़ीब खे ऊचाइयुनि ताईं पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं, जीअं असांजी सिंधियत।